हाय माण्हू, इहो महालक्ष्मी जो सगड़नि जो वीडियो मां शूट कयो लास्ट ईयर 22 सितंबर 2019 में। बट छाकाणि त चङनि वीडियोनि जी वारी अचण वारी हुई त इन वीडियो खे अपलोड करण जो टाइम ई न मिलियो। वरी हे साल लॉकडाउन हुयो त मां सोचो हे साल पूरो थियण खां अॻु मां तव्हांखे इहो वीडियो ॾेखारे छॾिया, छाकाणि त महालक्ष्मी जा सगड़ा त हर साल ईंदा आहिनि ऐं इहो मां ॾाढो ख़ुशी ख़ुशी शूट कयो हुयो त तव्हां सां शेयर थी कयां। 1.25 साल अॻु मां कीअं लॻंदी हुअमि, छा सोचींदी हुअमि, अचो ॾिसो। वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। अॼु जो ब्लॉग ॾाढो स्पेशल आहे छाकाणि त सिंधी हिंदुनि में के ॼणा महालक्ष्मी जा सगड़ा जेको रिवाज़ आहे उहो सेलिब्रेट कंदा आहिनि। उन में छा छा कबो आहे, कीअं कबो आहे, उहो मां तव्हांखे सभु ॿुधाईंदमि। ऐं मूंखे इन बारे में कुझु ख़बर न हुई। मूंखे ख़बर आहे कि मम्मी सगड़ो ॿधाईंदी आहे ऐं पोइ लाराए वठंदी आहे। ऐं नंढे हूंदे खां मम्मी वठी हलंदी हुई कथा ते, त उते मूंखे नंढिड़ो मिटीअ जो घोड़ो मिलंदो हुयो, इन करे मूंखे इहो ख़बर आहे। बट हिन दफ़े मम्मीअ मूंखे चयईं कि हूअ इहो लाइ थी छॾणु चाहे, बट मां चयोमांसि मूंखे हिकु दफ़ो सम्झाए कीअं थिबो आहे, छा कीअं थींदो आहे, छा थींदो आहे। मां सम्झी वठां अगरि मूंखे कंटिन्यू करिणो हूंदो इहो रिवाज़ ट्रेडिशन कथा त मां कंदमि। त महालक्ष्मी जे सगड़नि में पहिरियों त सगड़ा वठी अचिबा आहिनि महाराज खां। उन खां पोइ उन ते गंढूं ॿधबियूं आहिनि, घर में जेतिरा भाती आहिनि उन हिसाब सां सगड़ा वठी अचिबा आहिनि। पोइ घर में पकवान तरिबा आहिनि, पूरियूं तरबियूं आहिनि। ऐं जंहिं ॾींहुं सगड़ा छुड़जंदा आहिनि, हा न अम्मा, जंहिं ॾींहुं सगड़ा छोड़बा आहिनि त उन्हनि ॾींहुं हिते कथा ते अचिणो पवंदो आहे। किथे बि सभिनी हंधि थींदियूं आहिनि कथाऊं। त हिन ब्लॉग में तव्हांखे मां उन्हनि सभिनीनि जे बारे में फुल डिटेल में ॿुधाईंदमि। पहिरियों सगड़नि जे बारे में थोरो ॿुधाईंदीमांव, पोइ छा छा कुकिंग कबी आहे ऐं उन खां पोइ थोरो पूजा। तो वेलकम टू द महालक्ष्मी सगड़ा स्पेशल ब्लॉग। त हाणे मां इहो सभु सम्झी वरितो मम्मीअ खां। गणपतियुनि में इहो सगड़ा मिलंदा आहिनि महाराज खां। एंड उन जी बि तिथि हूंदी आहे, तारीख़ हूंदी आहे त महाराज बिना गंढनि वारो ॾींदो आहे न सगड़ा। हिकु पासां गंढ ॿधल हूंदी आहे। एंड उन खां पोइ हिकु सॼे सगड़े ते 32 गंढूं कबियूं आहिनि। एंड विच में जेको मां तव्हांखे ॾेखारियो, विच में ईअं जॻह हूंदी आहे टोरण जी, त अगरि ज़ाल मुड़ुस आहिनि त उन्हनि जो हिकु सॼो सगड़ो थींदो, माना 16 ऐं उनखे बि टोड़बो आहे न, त उन सगड़े खे बि टोड़बो आहे। त हिकु ज़ाल जो सगड़ो, हिकु मुड़ुस जो सगड़ो। अगरि धीउ आहे घर में त उनजो अधु सगड़ो, माना 16 गंढनि वारो। ऐं अगरि पुटु आहे त उन लाइ सॼो 32। ऐं पुट जी भली शादी थियल हुजे या कुंवारो हुजे, उन लाइ 32। त आई होप तव्हांखे इहो सम्झ में आयो। मुंहिंजे लाइ इहो फर्स्ट टाइम हुयो। एंड मम्मीअ हिकिड़ो आश जो बि सगड़ो वरितो आहे। उहो छो थींदो आहे? ये आशा काई हुजे या पूरी थे त उनजो सॼो सगड़ो 32 वारो के 16 वारो, त आशा जो सॼो सगड़ो हूंदो आहे। उन ते 32 गंढूं ॿधबियूं आहिनि। ऐं मम्मी चए पई कि हूअं के ॼणा 16 ई ॾींहं इहो सगड़ो पाईंदा आहिनि, पाए रखंदा आहिनि। ऐं उन खां पोइ लाहे करे महालक्ष्मी जे सगड़नि जे कथा ते वेंदा आहिनि। बट मुंहिंजी नानी, मम्मी जी मम्मी, उन महिल ई पाराए करे 2 मिंट पंधु कराए लाराए वठंदी हुई, छाकाणि त ऑफकोर्स टुटी पए गंढ त उहो सुठो न थींदो आहे। त ख़ाली सेफ साइड लाइ 2 मिंट पाराए करे असांजी नानी लाराए वठंदी। अचो हाणे गच तड़ियूं। आई एम सो एक्साइटेड, छाकाणि मूंखे गच जाम वणंदा आहिनि। चौमुखी ॾीओ ठाहिबो आहे, 4 कुंडा माना चौमुखी। तूं ईअं हिकु करे विझंदी आहे न, मूंखे कुझु ॿुधाए न, सम्झो। अटो ऐं कणिक जो अटो ऐं सूजी। ऐं खंडु। हिन में खपे मैदो बि मिलाए थोरो। इहो छा जो अटो? कणिक जो अटो। न हिन मां गच ठाहिबा आहिनि। हिन में हाणे घी विझिबो आहे।
जेको ॾिठो मम्मीअ उहो कुंडन वारो ठाही उन में मुंडी असां ईअं सोरहं कई अमां सोरहं छो हा सगड़नि में 16 गंढियूं हुयूं न एंड ऑल्सो मम्मीअ खां पुछोमांसि मुंडीअ सां छो खबो आहे त मम्मी चए थी असां में रवाज़ आहे त आई एम सॉरी इन खां वधीक मूं वटि आंसर कान्हे रवाज़ आहे त अॻियां वधाइणो आहे अगरि मर्ज़ी हुजे त हाणे असां टोटल 3.5 थिया हिकु मम्मी पप्पा जो हिकु मुंहिंजे भाउ जो मुंहिंजो अधु त इहे थिया 2.5 एंड हिकु सॼो आश जो त टोटल 3.5 सगड़ा असांजे फैमिली जो एंड इहो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल थी ॾियां अगरि तव्हांखे सम्झणो आहे त एॾो डिटेल में हाणे मूंखे मम्मीअ जा इंस्ट्रक्शन्स मिलिया उहो जेको असां ॾीओ ठाहियो न चौकुंडो उहो फ्रिज मां कढणो आहे 2 वटूं रखणियूं आहिनि रेड लिपस्टिक खणणी आहे रओ खाइणो आहे ऐं हलणो आहे त अचो हलो कथा ते हाणे असां हलूं था महालक्ष्मी जे सगड़नि जी कथा ते बोलो महालक्ष्मी माता की जय। राधा मम्मी जड़ो शिकार थी गोरन बेटी सगड़ा कटा राधा पूछो त छाजा सगड़ा ते महालक्ष्मी जा ते महालक्ष्मी माण्हू खे छा ॾींदी आहे ते महालक्ष्मी माण्हू खे अन्न ॾींदी आहे धन ॾींदी आहे दुध ॾींदी आहे पुट ॾींदी आहे ऐं माण्हू जी मनोकामना पूर्ण कंदी आहे राधा ॾाढो ख़ुशि थी वियो ऐं उहो सगड़ो वठी करे पंहिंजी राणी खे ॾिनीसि चई राणी कुझु क़िस्मत लाइ छा वठी आया आहियां राणी उन स्थान खां ॿाहिरि आई त ॾिठई हे छा मां हीरा जवाहर पाइण वारी मां हे सुट जो सगड़ो पायां उहो सगड़ो अभिमान में घोड़नि जी कुंड में फिटी कई घोड़नि जूं पछाड़ियूं छिरी पई आई आहे राणी पंहिंजी साहेड़ीअ वटि तो जेकॾहिं उन स्थान ते पहुची त उन स्थान ते राणीअ जो जेको मोर उन स्थान ते उनजो हीरन जवाहर वारो ॿी वई त उते की भई केरु आयो आहे अहिड़ो कहिड़ो माण्हू आयो आहे जिन खे ॾाढो नुक़सान था थिए हे महालक्ष्मी श्रापी आई आहे कड़ी महालक्ष्मी माता सब जो भलो करे बोलो महालक्ष्मी माता की जय। हेलो बोलो गजानंद स्वामी की जय। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वासाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हेलो भाई प्रेम से सब जो राजा जो राज हे महालक्ष्मी माता जेके भी तव्हांजे द्वार ते आया पलो जले वेठा आहिनि सभिनी जी मन जी मनोकामना पूर्ण करणी ॿारनि खे विद्या जो दान करे ॾिजो साथ द्वारा मंगल जो विवाह कार्य जिन जो विवाह कार्य थियो आहे संतान प्राप्त जिन खे ॾिनी था उन्हनि खे बख़्श ॾिजे सभिनी जी मन जी मनोकामना पूर्ण करे हे महालक्ष्मी माता सभिनी जे धंधे रोज़ी में बरकत ॾे सभिनी जे घर में सुख शांति थे हर कोई पंहिंजे परिवार सां पंहिंजे ॿारनि बच्चनि सां ख़ुशि थिए बोलो महालक्ष्मी माता की जय माता दी जय बिजो एॾे छंडो त हिननि महाराज स्वामी जो नालो आहे विकी महाराज थैंक यू सो मच एंड मूंखे नंढे हूंदे खां उहो मिटी जा घोड़ा मिलंदा उहे तव्हां मिलंदा थैंक यू
महालक्ष्मी जे सगड़नि जी कथा। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो एंड आई होप अगरि तव्हां महालक्ष्मी जा सगड़ा कंदा आहियो त तव्हांखे इहो रीति रिवाज सम्झ में आयो हूंदो। तव्हांखे त पहिरों खां ई ख़बर हूंदी, जिन खे न ख़बर आहे आई होप तव्हांखे इहो वणियो, छाकाणि त मूंखे ख़बर न हुई कि इहो छो कबी आहे, छा कबी आहे, बट मूंखे थैंक्स मां इहो मम्मीअ सॼो सम्झाई। एंड अगर तव्हांखे इहो वीडियो वणियो, तव्हांखे त ख़बर आहे छा करिणो, प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी वॼाइजो, हिन वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो साहेड़ियुनि दोस्तनि सां, फैमिली सां। एंड महालक्ष्मी जे सगड़नि जो तव्हांखे वाधायूं। आई होप तव्हां गच खाधव, सतपुड़ा खाधव, जेको बि मिठाण मिठाण ठाहिबी आहे, जाम मूंखे वणंदो खाइण। एंड मिलूं था असां ॿिए वीडियो में। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। मूंखे ख़ाली इन वीडियो जे थ्रू इहो जेको सभु प्रथाऊं आहिनि महालक्ष्मी जे सगड़नि सां रिलेटेड, उहे ईअं डॉक्यूमेंट करणियूं हुयूं, रखणियूं हुयूं। एंड अगरि जिन खे इंट्रस्ट आहे उहे इहो वीडियो ॾिसनि, इन करे मां इहो वीडियो ठाहियो। ओके, मिलूं था ॿिए वीडियो में। बाय।